अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो मेज़बान रुज़ान नदीम थीम। अॼु असां मौजूदु आहे ॻोठ छिटी तिब जो मशहूरु ज़मींदार मंज़ूर अहमद ओडो साहब जो वॾो फ़र्ज़ंद ऐं यूनियन काउंसिल वारियास जो अॻूणो चेयरमैन मसूद अहमद ओडो साहब। अचो त उन्हनि सां तारीफ़ी इंटरव्यू कंदासीं। मसूद अहमद ओडो साहब, सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त असांखे टाइम ॾिनो, ऐं सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे भली कार चऊं था रिज़वान साहब, तव्हां टाइम कढी असां ॾे आयो, पंहिंजो इन मार्फत पंहिंजी पशागशा करणु आयो। मुंहिंजो नालो मसूद अहमद ओढो, मुंहिंजो वालिद साहब मंज़ूर अहमद ओढो, मां हुनजो वॾो फ़र्ज़ंद आहियां। असांजो ॻोठु शिटुरिबा आहे, तालुको गड़ियासीं, डिस्ट्रिक्ट शिकारपुर। असांजी यूनियन काउंसिल वारियासो, मां हुनजो चेयरमैन बि थी रहियो आहियां। हिन वक़्तु त पीरियड पूरो थी आहे, साबिक़ु चेयरमैन आहियां। असांजो ॻोठु शिटुरिबा आहे। मुंहिंजो वालिद साहब मंज़ूर अहमद ओढो पंहिंजो ॻोठ जा वॾा आहियूं। उहो पंहिंजो मोतबर आहे, वॾेरो आहे, ज़मींदार आहे, फ़ैसिला बि कंदो आहे। असां ओड़े पाड़े जा फ़ैसिला बि कंदा आहियूं, पंहिंजे ॿियनि पाड़े वारनि जी बिरादरियुनि जा बि कंदा आहियूं, पंहिंजे ॻोठ जो बि फ़ैसिलो कंदा आहियूं, ॿिंदुरनि खे ठाहींदा आहियूं। असांजी कोशिशि हूंदी आहे त ॿधुरियूं असां उन्हनि खे ठाहे सुलह करे ऐं ख़ुशि थी वञनि ॿई धुरियूं। असांखे ॾाढो इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु थींदो आहे त असां सुठो कमु कयोसीं। उन में अलाह बि राज़ी हूंदो आहे, अलाह जो रसूल बि राज़ी हूंदो आहे। असांजी दिलि बि ईअं चवंदी आहे त सभु इंसान असांजे लाइ हिकु जहिड़ा आहिनि। अलाह साईं जी मख़लूक़ आहे, जेके बि अलाह साईं जा बाना आहिनि ऐं रसूल जा आल जेके उमती आहिनि, असां चवंदा आहियूं त हे अलाह साईं जा बंदा आहिनि। इन्हनि खे काई तकलीफ़ असांजे तरफ़ न पहुचे, न कंहिंखे तकलीफ़ ॾींदा आहियूं, न कंहिंखे ॾुखु ॾींदा आहियूं। पाड़े में असांजे में जेके बि क़ौमा वेठियूं आहिनि, असांजे पाड़े में जलबाणी बिरादरी आहिनि, या नबी शाह में असांजा वॻण बिरादरी आहिनि, सैयद आहिनि, या गोपांग बिरादरी आहिनि असांजे पाड़े में, ॿिया खखराणी आहिनि, बिरोही आहिनि, सुनाणी आहिनि, कलर आहिनि, गांगरा आहिनि, ॿियूं क़ौमा बि वग़ैरह वग़ैरह आहिनि केतिरियूं। असांजा सभु पाड़ेसिरी भाइर आहिनि। असां उन्हनि जी हर वक़्तु ॾुखे वक़्त में मदद कई आहे। कॾहिं बि असां उन्हनि खे का तकलीफ़ न ॾिनी आहे, न वरी तकलीफ़ ॾींदासीं काई बि। न मां ॾींदुमि, न मुंहिंजो वालिद साहब मंज़ूर अहमद ओढो साहब, उहो बि उन्हनि जी ख़िदमत कंदो आहे, असां बि उन्हनि जी ख़िदमत कंदा आहियूं। इन बुनियाद ते मूंखे चेयरमैन जी सीट ॾिनऊं त तव्हां पाड़े में तव्हां पंहिंजो सुठा आहियो, उथंदा वेहंदा आहियो, पाड़े वारनि जा कमु कंदा आहियो, पाड़े वारनि तव्हांजी सुठी माना पंहिंजो रेस्पेक्ट कनि था। इन करे असांखे चेयरमैन जी सीट ॾिनऊं त तव्हां आवाम जी ख़िदमत कयो। मां हर वक़्तु आवाम जी ख़िदमत कंदो आहियां। मसूद अहमद ओडो साहब, तव्हां पंहिंजे जेके तालीम आहे उहा किथां हासिलु कई ऐं केतिरी तालीम आहे तव्हांजी? मां नंढपण में त पंहिंजे ॻोठ में तालीम हासिलु कई। असां वटि उते प्राइमरी स्कूल हुयो, ॿिनि कमरनि ते मुश्तमिल आहे बिल्डिंग, जेका 2 कमरा आहिनि। 5 दर्जा मां उते पढ़ियुमि। उनखां पोइ मां वरी कराची हलियुमि स्कूल में, सिंध मदरसतुल इस्लाम में वञी पढ़ियुमि। उते मां पढ़ियुमि, तालीम उते मैट्रिक ताईं पास कई। वरी पोइ मां वापसि रतेदरे आयुमि, पंहिंजो ॻोठु आयुमि। पोइ वरी ॿी मां तालीम रतेदरे में हासिलु कई, BA पास कयमि, मां MA पास कई। मुंहिंजी तालीम आहे MA पॉलिटिकल साइंस में, जेका ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ मां मां पास करे डिग्री पंहिंजी तालीम हासिलु कई आहे। मसूद अहमद ओडो साहब, तव्हां पंहिंजे चेयरमैन जे दौर में केतिरा कम कराया ऐं कहिड़ा कहिड़ा कम कराया तव्हां? मां जंहिं वक़्तु चेयरमैन थियुमि साईं, त असांखे फंड कोन मिलंदो, कोई बि सरकारी बजट काई बि कोन मिली। असांखे UCA में 1 लख रुपियो मिलंदो पहिरीं टर्म में, पहिरियों शुरूआति में। उन में मुलाज़िम हुया मूं वटि यूनियन काउंसिल में 19 ॼणा। हाणे उन्हनि जी पघार हुई एतिरी जो असां कमु न पिया कराए सघूं। वरी अॻिते हली साल ॿिनि खां पोइ वरी 2 लख रुपया ॾिनऊं। उहे बि असांजे पघार में जेके थियनि पिया, पघार पिया निकिरूं। उन खां पोइ वरी 5 लख रुपया असांखे मिलंदा महीने में। उहे जेके पैसा मिलंदा 5 लख रुपया, असां उहे पघार मुलाज़िमनि जी कढी, बाक़ी जेके पैसा बचंदा उन्हनि जो असां सिलाई मशीनियूं ऐं नलका वठी ऐं ग़रीबनि में विरहाईंदा हुआसीं। जेके बि ॻोठ में असांजे पाड़े में वेठा आहिनि, जेके UCA में मुंहिंजे यूनियन काउंसिल वारियास में जेके बि ॻोठ आहिनि, जेके बि बिरादरियूं आहिनि, उन्हनि जे मां हर हिकु ॻोठ में सिलाई मशीनियूं ऐं नलका ॾिना अथसीं। ॿियो बाक़ी जेको कमु हुयो, असां मथे MP MLA साहब खे चयोसीं त बाबा किथे रोड जी ज़रूरत आहे, किथे नालियुनि जी ज़रूरत आहे, किथे स्कूल जी ज़रूरत आहे, किथे पुल जी ज़रूरत आहे, या महिरबानी करे तव्हां हिननि जी ॾियोनि त ठही वञे।
रस्ता बि ठही वञनि, स्कूल बि ठही वञनि ऐं नालियूं बि ठही वञनि, जीअं ॻोठ वारनि खे सहूलियत थिए कमकार जी। तालीम ज़रूरी आहे। तालीम पहिरीं ॻाल्हि त पहिरीं अवल तालीम खे ॾींदो आहियां मां तालीम जे लाइ जाखोड़ कंदो आहियां। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां राति ॾींहुं तालीम जे लाइ कयां। मसूद ओडो साहब, तव्हां जेके पंहिंजे ॻोठ में ज़मीन जेकी आहे उहा स्कूल जे हवाले कई आहे ऐं आम चवणी आहे त वॾेरा ऐं सरदार जेके आहिनि उहे ग़रीब माण्हुनि खे तालीम खां महरूम कंदा आहिनि, उन बाबति तव्हांजी छा राय आहे? मां अदा रिज़वान ईअं चवंदुमि त तालीम वॾी शइ आहे। तालीम ई माण्हू इंसान खे इंसान बणाए थी। तालीम जहालत खे ख़तमु करे थी। मां पंहिंजे ॻोठ में 2 कमरनि ते स्कूल हुयो प्राइमरी। मां कोशिशि कई त मुंहिंजे ॻोठ में वॾो स्कूल ठहे, उन में ॻोठ जा माण्हू बि पढ़नि, ग़रीब मज़दूरनि जा ॿार बि पढ़नि, जेके ॿाहिरि नथा वञी सघनि, अफोर्ड नथा करे सघनि ख़र्चु, त उन्हनि खे हिते ॻोठ में असां पढ़ायूं। ग़रीबनि मिसकीन जेके हारी आहिनि, मज़दूरनि, उन्हनि जी औलाद पढ़ी नथी सघे छो त उन्हनि वटि पैसो न आहे। ॿियो असां वॾो स्कूल इन करे असांजे ॻोठ मां कोशिशि कई त स्कूल वॾो ठारायूं जिते असां जूं न्याणियूं अदिड़ियूं 5 दर्जा पास करे घर वेही पियूं रहनि, पढ़ी न पियूं सघनि, ॿाहिरि न पियूं वञी सघनि। पोइ इन जे करे मां कोशिशि कई त पंहिंजी ज़मीन ॾिनी त बाबा हिते स्कूल वॾो ठाहियो त हितां जा ॿार तालीम हासिलु कनि ऐं पाड़े ओड़े जा ॿार तालीम हासिलु कनि। पाड़े ओड़े में असांजे में जेके बिरादरियूं आहिनि, जीअं हाणे जलबाणी आहिनि, वॻण आहिनि, सैयद बादशाह आहिनि, उन खां पोइ घाघरा आहिनि, बिरोही आहिनि, सुनाणी आहिनि, खखराणी आहिनि, या गोपांग बिरादरी आहे, जमाली बिरादरी आहे, बगदार आहिनि, थईम आहिनि, इहे पाड़े में असांजे में ठहनि। हे स्कूल हिते सॼी यूनियन काउंसिल में किथे बि कोन्हे। हे वाहिद स्कूल आहे मुंहिंजी यूनियन काउंसिल में जेको असां ठारायो आहे। ज़मीन मां पंहिंजी ॾिनीमान बग़ैर कंहिं पैसनि जे, बग़ैर कंहिं लालच जे। मां हे चयमि त तालीम हासिलु कनि, हिते ॿार पढ़नि, ऑफिसर थियनि, सुठा सुठा ऑफिसर थियनि, SP थियनि, SDM थियनि, जज थियनि, वकील थियनि, डॉक्टर थियनि, इंजीनियर थियनि। मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जहालत खे ख़तमु करे ऐं तालीम खे असां अवलियत ॾियूं, तालीम हासिलु कनि। ऐं तालीम वॾी शइ आहे हिकिड़ी। तालीम हासिलु कंदा त मुल्क बि सुठो थींदो, पंहिंजो बि सुठो थी वेंदो, जहालत बि ख़तमु थींदी ऐं जहिड़ा फ़साद फ़शरी बि ख़तमु थी वेंदा। अदा तालीम वॾी शइ आहे हिकिड़ी। तालीम जहालत खे ख़तमु थी करे। सिंधीअ में चवंदा आहिनि माण्हू, कहावत आहे त वॾेरा जेके ज़ालिम हूंदा आहिनि ऐं वॾेरा ज़ुल्म कंदा आहिनि ऐं पंहिंजो आवाम सां नाजाइज़ियूं कंदा आहिनि, असां उन्हनि वॾेरनि मां नाहियूं, उन्हनि ज़मीनदारनि मां नाहियूं। मुंहिंजो वालिद साहिबु आहे मंज़ूर अहमद ओडो, उहो उन फ़ैसिला कंदो आहे, बिरादरियुनि जा बि कंदो आहे, ओड़े पाड़े जा बि कंदो आहे। पोइ मां उन सां गॾु वेहंदो आहियां, फ़ैसिलनि में ॿुधंदा आहियूं, असां ॻाल्हियूं बि ॿुधंदा आहियूं, फ़ैसिला बि कंदा आहियूं, उन वेहंदा आहियूं। त असांजो घणो इहो हूंदो आहे त तालीम हासिलु कयो ऐं तालीम खे अवलियत ॾियो, तालीम खे तरजीह ॾियो, पढ़ो, सुठा ऑफिसर थी निकिरो। इहे जहिड़ा झगड़ा इहे न कयो। असां उन्हनि खे ओड़े पाड़े वारनि खे बि इहो ई रिक्वेस्ट कंदा आहियूं त बाबा तालीम ॿचड़नि खे ॾियो ऐं सुठे माशरे में सुठो करे पैदा कयूं त जीअं सुठा ऑफिसर थी निकिरनि। असां जिते बि वेंदा आहियूं गड़ियासीं न तालके में, जंहिं बि बिरादरी वटि वेंदा आहियूं या जंहिं बि जहिड़े बि क़ौम जो माण्हू हूंदो आहे, असांखे इज़त ॾींदा आहिनि, असांजी वॾी इज़त कंदा आहिनि ऐं असांखे मान ॾींदा आहिनि। मुंहिंजे वालिद साहिब खे, मूंखे ऐं असांजो जेको बि चवंदा आहियूं उन्हनि खे त उहा सुठी ॻाल्हि लॻंदी आहे उन्हनि खे। उहो चवंदा आहिनि त बिल्कुलु तव्हां सही था चओ ऐं तव्हां जेके आहियो सुठा माण्हू आहियो, शरीफ़ माण्हू आहियो। असां चौधारी जेके बि बिरादरियूं वेठियूं आहिनि, असां उन्हनि जी वॾी इज़त कंदा आहियूं, उहो असांजी बि वॾी इज़त कंदा आहिनि। गड़ियासीं न तालके पूरे में जेके बि बिरादरियूं आहिनि, असांजो उन्हनि सां ताउन बि आहे, सहकार बि आहे ऐं बिल्कुलु असां सां ताउन कंदा आहिनि, असांजी वॾी इज़त कंदा आहिनि, रिस्पेक्ट कंदा आहिनि। हर वक़्तु जेॾी महिल बि को उन्हनि जो कमुकार हूंदो आहे त असां उन्हनि जे कमुकार में हूंदा आहियूं गॾु, ॾुख में सुख में गॾु हूंदा आहियूं। पोइ असांखे बिल्कुलु उहो चवंदा आहिनि त साईं तव्हां फ़ैसिला बि कंदा आहियो, वॾेरा ॿुधा आहिनि त अहिड़ा हूंदा आहिनि, अहिड़ा ज़ालिम हूंदा आहिनि। पोइ असां उन्हनि वॾेरनि में न आहियूं बाबा, असां चवंदा आहियूं त तालीम ॾियो ॿारनि खे, तालीम पढ़ायोनि त सुठा ॿार थी, सुठा शागिर्द थी निकिरनि ऐं सुठा ऑफिसर थियनि। त जीअं
हिन मुआशिरे में गड़ियासी न तालके में जहालत ख़तमु थिए, झगड़ा फ़साद ख़तमु थियनि। हे जहिड़ा झगड़ा थियनि था इन जे करे थियनि था त तालीम कोन्हे, शऊर कोन्हे। उन्हनि खे अहिड़ा ज़मींदार सुठा न मिलिया आहिनि जेके उन्हनि खे सेखारनि सम्झाइनि त बाबा हिन ॻोठ में तालीम हुजे त उते झेड़ो न थींदो, जहालत न थींदी। ऐं सुठा ॿार हूंदा त उते झेड़ो बि न थींदो, फशरी बि न थींदी, फ़साद बि न थींदो। ऐं ॿार सुठा पढ़ंदा ऐं सुठी तालीम हासिलु कंदा। इहो ई असांजो पूरे रत गड़ियासी न तालके खे असां इहा ई कोशिशि कंदा आहियूं त बाबा अहिड़ा स्कूल, अहिड़ा सुठा सुठा स्कूल ठहनि, हर ॻोठ में ठहनि, हर यूसीअ में ठहनि त ग़रीब मज़दूर हारी उन्हनि जा ॿार पढ़नि ऐं इन्हनि झेड़नि खां पाक साफ़ थी निकिरनि ऐं तालीम हासिलु कनि त सुठा ऑफिसर थियनि ऐं हिन वॾेराई शाहीअ खां निकिरनि। जेके वॾेरा आहिनि, जेके ज़ालिम वॾेरा आहिनि, जेके ज़ुल्म कनि था आवाम जे मथां, ग़रीबनि जे मथां, उन्हनि खे बंदि करे छॾींदा आहिनि। ऐं जेके पढ़णु न ॾींदा आहिनि, स्कूल न ठाराईंदा आहिनि, स्कूल बंदि करे छॾनि, उन्हनि में ओतागा करे छॾनि, उन्हनि में साईं पंहिंजो ॿियूं शयूं ॿिनि में बि इस्तेमालु कंदा हूंदा उहे शयूं, पोइ उहे स्कूल बंदि थींदा आहिनि। असां उन्हनि जे ख़िलाफ़ु आहियूं, इन मुआशिरे जे ख़िलाफ़ु आहियूं, ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु आहियूं। असां चवंदा आहियूं त हर ॿार तालीम हासिलु करे, हर पीउ माउ जी इहा दिलि जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो पुटु पढ़े ऐं ऑफिसर थिए, हिन मुआशिरे में इज़त वारो थिए ऐं हिन मुल्क जी, पाकिस्तान मुल्क पूरे जी ऐं ख़िदमत करे ऐं नालो रोशन करे पंहिंजे मुल्क जो। असां इन जा ई ख़्वाहिशमंद आहियूं त असांजो मुल्क जेको पाकिस्तान आहे, असांजो मुल्क पाकिस्तान आहे, असांजो मुल्क पाकिस्तान तरक़ी करे ऐं असां पाकिस्तान जा ॿार आहियूं ऐं उन जा असां पंहिंजो हिते पैदा थिया आहियूं हिन पाकिस्तान मुल्क में। असांजी ख़्वाहिश हूंदी आहे त पाकिस्तान जो झंडो जेको आहे उहो साओ, असां उहो खणी कहिड़े बि मुल्क में वञूं त असांजो झंडो ऐं असांजो पाकिस्तान जो नालो रोशन थिए ऐं उनजो नालो रोशन कयूं। मसूद अहमद ओडोस साहब, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान नदीम खे इजाज़त ॾींदा। ॿिए दफ़े हूंदासीं ॿिए कंहिं शख़्सियत सां ऐं ॿिए कंहिं टॉपिक ते। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।